अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइन ते सवात जे इलाइक़े कबल में सीटीडी थाणे में 2 धमाका, 12 अहलकारनि समेत 16 ॼणा शहीद, 57 ज़ख़्मियुनि में 8 जी हालत नाज़ुक। DIG सीटीडी धमाके जो कारण लापरवाही करार ॾेई छॾियो। DIG जो चवणु आहे त धमाको थाणे जे हथियारे माटन गोली वारी जाइ ते थियो। शुरुआती जांच मूजिब धमाको ज़ाहिरी तौर शॉर्ट सर्किट सबबि पेश आयो। वज़ीर आज़म वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। बलूचिस्तान जे साहिली इलाइक़नि में अॼु तेज़ हवाऊं हलण जो इम्कान। मौसमियात खाते माहिगीरनि खे समुंड में न वञण जी हिदायत करे छॾी। तुर्बत, जीवनी ऐं गवादर में खिवण सां गॾु बरसात। मौसम खुशगवार। मौसमियात खाते मूजिब सिंध ऐं पंजाब में गरम हवाउनि लॻण जो इम्कान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इत्तेहादी जमात जो हिसो थियण संदन मजबूरी हुई। अॻूणे हुक्मरान टोले मुल्क में बादशाहत क़ाइमु करणु चाही पिए। फारिग कयल हुकूमत इक़्तिदार में रहे हा त हू कंहिंखे बि मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहनि हा। ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी ऐं बिलावल भुट्टो मुल्क जो नओं वज़ीर आज़म हूंदो। सांगड़ भरिसां मंगली थाणे जी हद में 2 महीना अॻु अदालती हुकुम ते कब्ज़ो ख़ाली कराइण दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल मंगली थाणे जो वॾो मुंशी अली मोहम्मद ख़ासकेली ज़ख़्मनि जा सुर न संदे फोत। SSP सांगड़ बशीर अहमद रोही समेत पुलिस ऑफिसरनि जी जनाज़े नमाज़ में शिरकत। वदीन भरिसां 2 झेड़नि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 ॼणा ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। ॻोठ आचार मल्हा में मल्हा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान कुहाड़ियूं ऐं छुरा लॻण सबबि औरतूं ऐं ॿार ज़ख़्मी। ॻोठ अब्दुल गनी बाजवा में बाजवा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़े दौरान 13 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।